जज़ाकल्ला ख़ैर। डॉक्टर साहब, अॻियूं सवाल लाड़काणे खां मोहतरम सनाउल्लाह शेख साहब जिन कयो आहे। पाण पुछनि था त फ़ितरे जो मिक़दार छा आहे, केतिरा पैसा ॾियणु घुरिजनि? असां वटि वॾी ग़लति फ़हमी माण्हुनि जे अंदरि आहे। चङा ख़ासा पढ़ियल लिखियल माण्हू असां खां सुवाल कंदा आहिनि, साईं हिन साल फ़ितरे में घणा पैसा ॾियणा आहिनि? अल्लाह जा बानो नोट करे छॾियो, ज़हन में विहारे छॾियो। फ़ितरे में पैसा ॾियणु उनजो सबूत अल्लाह जे नबी खां बि कोन्हे, के साहबी खां बि कोन्हे। फ़ितरे में जिन्स ॾियणी आहे जेका घर में वापरायो था, कणक आहे, चांवर, ॿाझर, जुअर, जेका बि तव्हीं वापरायो था उहा जिन्स ॾियणी आहे। केतिरी? 100। अरबी जेको 100 आहे तक़रीबन असांजे 2.5 किलो जे बराबरि। 2.5 किलो जे बराबरि माना त 100 आहे। हाणे 2.5 किलो हर माण्हू जे तरफ़ां, जेके घर जा भाती आहिनि, हर भाती जे तरफ़ां भले नंढड़ो ॿारु छो न हुजे, तव्हीं 2.5 किलो ॾींदा उहा जिन्स जेका घर में वापरायो था। पैसनि ॾियण जो सबूत न अल्लाह जे नबी खां आहे न के साहबी खां आहे। उन दौर में पैसा हुआ न। जेकॾहिं केरु चवे साईं हींअर पैसनि जी ज़रूरत आहे, खाधे जी एतिरी ज़रूरत न आहे, उनखां पुछो अल्लाह जे नबी जे ज़माने में दिरम हुआ या कोन हुआ? दीनार हुआ या कोन हुआ? दिरम ऐं दीनार हुआ। अल्लाह जे नबी दिरम ऐं दीनार ॾियण जो हुकुम ॾिनो। इहो मिसकीन जो खाधो हदीस में अचे थो। तंहिंजे करे ऐं 5 वॾा हिन दौर जा चोटी जा आलिम, पहाड़ इल्म जा, उन्हनि जी फ़तवा ॿुधाईंदो हलां। शेख अब्दुल अज़ीज़ बिन अब्दुल्ला बिन बाज़ रहमतुल्लाह अलैह, साबिक़ मुफ्ती आज़म सऊदी अरब। हिन दौर जो फ़क़ीहुल असर शेख मोहम्मद बिन सालिह अल उसैमीन रहमतुल्लाह अलैह, ऐं अल्लाहु अकबर मुहद्दिस असांजी एरिया जो, इलाइक़नि जो शेख बदियुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह। 3, हिन दौर जो जय्यद गयूर अहल हदीस आलिम, सलफ़ी आलिम शेख सालिह बिन फौज़ान हफ़िज़हुल्लाह। 4, हिन दौर जो मुहद्दिस शेख मोहम्मद नासिरुद्दीन अलबानी रहमतुल्लाह अलैह। ऐं 6 नंबर सऊदी अरब जी लजनतु दाइमा, मुस्तक़िल कमेटी बराए फतावा। इहे 6 हवाला तव्हांजे साम्हूं आहिनि। इन्हनि सभिनी जी फ़तवा आहे त जिन्स ॾियणी आहे, पैसा कोन्हे ॾियणा।